हाँ साईं, मुझा प्रोग्राम आवाज़ यादूं ही अकेला ही साण करे आऊँ आवाज़ जो मेज़बान कैंपियर कबीर केसराणी। हाँ, जो कि इन आवाज़ जे खूबसूरत पंद में असा के याद कयो थरबेटन जे महबूब ॻोठ सोबेज ढाणी का वफ़ा सुनील कुमार सोभाणी जो खूबसूरत इंतखाब निंडी टेई जो खूबसूरत शायर आज़ाद साजिद शर जो खूबसूरत गज़ल अवां दोस्तन जे नाऊं कंदास सिवाय तुंहिंजे साजन गुज़ारे वेंदस। सिवाय तुंहिंजे साजन गुज़ारे वेंदस टाइम ॾुखियो बस टारे वेंदस पंहिंजा ॾुखड़ा साण करे। पंहिंजा ॾुखड़ा साण करे ख़ुशियूं यार ॿुहारे वेंदस टाइम ॾुखियो बस टारे वेंदस टाइम ॾुखियो बस टारे वेंदस। काल धिकारी पंहिंजे दर तां काल धिकारी पंहिंजे दर तां सुख सभई आऊं सारे वेंदस टाइम ॾुखियो बस टारे वेंदस। काल चई थे दूर हलियो वञ काल चई थे दूर हलियो वञ वाइदो सो अॼु पारे वञ टाइम ॾुखियो बस टारे वेंदस। हीणो गुज़रे हाल ॾुखनि में हीणो गुज़रे हाल ॾुखनि में पंहिंजे ज़िंदगी घारे वेंदस टाइम ॾुखियो बस टारे वेंदस। आख़िरी भेरो दर ते अचिजां सुनील सोभाणी आख़िरी भेरो दर ते अचिजां साजिद तोखे निहारे वेंदस टाइम ॾुखियो शर टारे वेंदस टाइम ॾुखियो शर टारे वेंदस। भलोड़ इंतखाब सुनील कुमार सोभाणी।